अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक बिटूअर बाबाला मौजूद 12 इमाम 14 सुम पाठ नंबर 2। हदीस शरीफ़ में मनकूल आहे त जॾहिं जनाब सैयद अलैहिस्सलाम खां पुछियो वियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आस्तगीअ सां खेनि छा फरमायो, जंहिंसां खेनि सब्र अची वियो त पाण फरमायाऊं त मूंखे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़बर ॾिनी त अहल बैत अलैहिस्सलाम मां आऊं ई आहियां ख़ुशकिस्मत हूंदसि जेका संदन रहलत खां पोइ तमामु जल्द साणुनि वञी मिलंदसि। उन ख़बर सां मुंहिंजे गिरीअ में कमी आई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहलत सां अहल बैत अलैहिस्सलाम जिन में को राम अची वियो। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन गुस्ल ऐं कफ़न जो इंतज़ाम कयो। अबू तलहा क़बर मुबारक खोटी। हज़रत अली अलैहिस्सलाम फ़ज़ल इब्न अब्बास असामा ऐं शहतरान सां गॾिजी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म तरे गुस्ल ॾिनो। बैद में गॾिजी जनाज़े नमाज़ पढ़ी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे संदनी हुजरे में मुदफ़न कयाऊं मदीना मुनव्वरा, जंहिंमें पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रहलत फरमाई। हुज़ूर सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमानु आहे त आऊं अली अलैहिस्सलाम हिकु नूर मां पैदा थिया आहियूं ऐं नूर जो ज़हूर 13 रजब 30 आमुल फेल जे जोफ़ कहवे में थियो। बिलाशक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद बासादत सराय अरब जो पहिरियों मौजूदो हुई ऐं उन खां पोइ अली अलैहिस्सलाम कहवे जी आमद सराय अरब जो ॿियो मौजूदो हुई, जंहिंसां कहवे जो जदीद दौर शुरू थियो ऐं उहो उन तरफ़ कहवे जे क़िबलो करार ॾिनो वञण जो पैगाम हो। पर हिन नूर जे ज़हूर मां कुफ़र जी उमदाही जी तारीख़ी दौर पुॼाणीअ खे पहुतो। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जी आमद बासादत बाबति वसीलतुल निजात मनाक़िब कशफुल ग़बा 14 सितारे ऐं ॿियनि किताबनि जा मुसनिफ़ लिखनि था त हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जी वालिदा माजिदा फातिमा अलैहिस्सलाम बिन असद खे जॾहिं तकलीफ़ शुरू थी त पाण खाना कैबा जे तवाफ़ करण बैदि कैबे जे दीवार खे टेक ॾेई बीही ऐं दुआ जे लाइ हथ बुलंद करे मुस्तरब निगाहुनि सां आसमान ॾांहुं निहारींदे बारगाह ख़ुदाबंदीअ में अर्ज़ु कयाईं, ए पालनहार, ए मुंहिंजा परवरदिगार, आउं मुमिन आहियां ऐं तोते तुंहिंजे नबियनि ते तुंहिंजे नाज़िल कयल किताबनि ते ईमान रखां थी। ए मुंहिंजा परवरदिगार, तूं हिन बाबरकत घर हिन घर जे महिमार हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम ऐं हिन मौलूद जे वास्ते जेको मुंहिंजे शिकिम में आहे मूं ते हिन मुश्किल खे आसान फरमा। मूंखे यकीन आहे त ही मौलूद तुंहिंजे जलाल ऐं अज़मत जे निशाननि मां हिकु रोशन निशानी आहे ऐं तूं ज़रूरु मुंहिंजी मुश्किल आसान फरमाईंदे। अञा या दुआ जा जुमिला ख़तम ई न थिया हुआ त खाने कबे जी दीवार शक्ति ऐं फातिमा अलैहिस्सलाम बिन असद बिना हबक जे कबे जे अंदरि दाख़िल थी। उन खां पोइ कबे जी दीवार असुली हालत में अची वई, ॼण उन में कॾहिं शिगाफ़ी कोन पियो हुयो। कबे जे अंदरि अली अलैहिस्सलाम जी आमद ते पर हिन अखियूं न खोलियूं। 3 ॾींहं ईअं ई गुज़री ऐं जॾहिं 3 ॾींहं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तशरीफ़ फरमा ॾिया ऐं पाण अली अलैहिस्सलाम खे पंहिंजे आगोश में वरिताऊं त हज़रत अली अलैहिस्सलाम जिन अखियूं खोले जमाले रिसालत जी पहिरीं नज़र विधी ऐं अस्सलाम अलैक या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई आसमानी सहीफ़नि जी तिलावत शुरू कई। बजाल अनवार जुल्द नंबर 35 सुफ़ो नंबर 22 ऐं किताब मौलूद कैबा जे सुफ़े नंबर 16 ते आहे त ख़ातिमुल नबीन
हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था त कसम आहे उन ज़ात अल्लाह जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे। जॾहिं अली अलैहिस्सलाम मुंहिंजे हथनि ते आयो त हिन आदम अलैहिस्सलाम ते नाज़िल थियल सहीफ़नि खे जंहिंजो वारिस उनखे जो पुटु शीश थियो अवल हरफ़ खां आख़िर हरफ़ ताईं पढ़ियो। अगरि शीश हाज़िर हुजे हा त चवे हा त हीअ अली अलैहिस्सलाम खे मूंखां वधीक इहो सहीफ़ो हिफ़्ज़ आहे। पोइ हिन अली अलैहिस्सलाम हज़रत नूह अलैहिस्सलाम जे सहीफ़े खे ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे सहीफ़े खे पढ़ियो। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे तौरात खे पढ़ियाई। अगरि मूसा हाज़िर हुजे हा त ज़रूरु चवे हा त हिन अली अलैहिस्सलाम खे त तौरात मूंखां वधीक हिफ़्ज़ आहे। पोइ हिन अली अलैहिस्सलाम दाऊद अलैहिस्सलाम जी ज़बूर पढ़ी। अगरि दाऊद हुजे हा त ज़रूरु चवे हा त हीअ अली अलैहिस्सलाम खे मूंखां वधीक सुठी ज़बूर यादि आहे। पोइ हिन हज़रत अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम जी इंजील पढ़ी। जेकॾहिं ईसा मौजूदु हुजे हा त ज़रूरु चवे हा त हिनखे इंजील मूंखां बि सुठी हिफ़्ज़ आहे। पोइ अली अलैहिस्सलाम क़ुरान खे जेको मूं ते नाज़िल थियो आहे शुरूअ खां आख़िर ताईं पढ़ियो ऐं मूं अली अलैहिस्सलाम खे क़ुरान जो अहिड़ो हाफ़िज़ ॼातो जहिड़ो क़ुरान मूंखे हींअर हिफ़्ज़ आहे। इमाम रज़ा अलैहिस्सलाम जो फ़रमानु आहे त रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान बयान सूरह रहमान मां मुराद अली इब्न अबी तालिब आहे जंहिंखे अल्लाह ताला हर शइ बयानु करण जो इल्मु अता कयो, जंहिंजे करे सभु इंसान उन लाइ अली अलैहिस्सलाम जा मोहताज आहे। किफ़ायत तालिब कंजी शाफ़ई अर्जियल मतालिब मूजिब 13 रजब 30 मुफ़ीद फजर जे वक़्तु हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जी आमद थी ऐं ज़मीन नूर जे चमकाट सां चमकी आई। अबू तालिब अलैहिस्सलाम इहो चवंदो घरां आयो त कैबे में ख़ुदा जे वलीअ जी आमद थी आहे। अहिड़ी तरह राति गुज़री वई। ॾींहुं थियो त अबू तालिब अलैहिस्सलाम खाना काबा में दाख़िल थियो ऐं खाना काबा जे पर्दे खे जॾे ही शेर पढ़ियाई। ऐं नऊं डाईअ जे कारण जा परवरदिगार ऐं टुलू थींदड़ रोशन सुबुह जा मालिक असां ॾे पंहिंजो पोशीदा अमुर ज़ाहिर फ़रमा त हिन ॿार जे नाले बाबति तुंहिंजी मंशा कहिड़ी आहे। उन वक़्तु आतिफ़ ग़ैबी आवाज़ ॾिनो ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ानदान वारो तव्हांखे पाक फ़र्ज़ंद नसीब थियो आहे। बुलंद मर्तबा परवरदिगार जे परां आसमान जे बुलंदनि में हिन जो नालो अली आहे जेको परवरदिगार जे नाले सां अलल आलामा मश्क थियो आहे। तफ़सीरुल बुरहान जल्द नंबर 3 सुफ़ो नंबर 108 मूजिब फातिमा बिंत असद जो बयानु आहे त जॾहिं मूं कैबे खां ॿाहिरि निकिरण जो इरादो कयो ऐं अली अलैहिस्सलाम मुंहिंजे हथनि में हो त आतिफ़ ग़ैबी आवाज़ ॾिनो ऐं फातिमा अलैहिस्सलाम हिन जो नालो अली रखजांइ ऐं अलल अहिड़ा आहियां। हज़रत अली अलैहिस्सलाम जी आमद बासादत जे मौक़े ते संदसि वालिदैन खे दिली ख़ुशी थी, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनी खां वधीक ख़ुशी आहे। ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जी परवरिश बि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़िम्मे आई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंतिहाई मोहबत ऐं ध्यान सां पंहिंजो पूरो वक़्तु पंहिंजे नंढे भाउ जे इल्मी ऐं अख़लाक़ी तरबियत ते सर्फ़ कयो। ज़ाती जोहरनि ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तरबियत सबबि अली अलैहिस्सलाम 10 वरनि जी ॼमार थी अहिड़ो बणिजी वियो जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां रिसालत जे दावा करण ते न सिर्फ़ु संदसि पैरोकार बणियो पर नबूवत जे दावा जो गवाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसी बणियो। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अमली तौर ते पैगाम इलाही पहुचाइण ते मइमूर थियण खे बसत चयो वञे थो। उन वक़्तु अली अलैहिस्सलाम जी उमिरि 10 साल हुई। ज़मान माहौल शहर पंहिंजे क़ौम ऐं ख़ानदान ख़िलाफ़ हिकु अहिड़ी मुहिम शुरू पई वई जंहिंमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ ॾियण वारो को बि माण्हू नज़र न थे आयो। बसि
हिकु अली अलैहिस्सलाम हो जंहिं पैगंबर जे दवा जी तस्दीक कई आहे, ईमान जो इक़रार कयो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिसालत जे दवा कई त ज़रो ज़रो संदसि दुश्मन बणिजी वियो। जेके माण्हू कल्ह ताईं संदसि सचाई ऐं ईमानदारीअ खां मुतासिर थिया हुआ, उहे संदसि ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाइण लॻा। संदनि रस्ते में कंडा विछाया विया, खेन पथर आया विया हुआ, संदनि मथां किचिरो उछलायो वेंदो हुयो। उन मुश्किल तरीन वक़्त में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मददगार सिर्फ़ु अली अलैहिस्सलाम हो। हिन कॾहिं बि हिमत न टोड़ी ऐं हर लम्हे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मददगार ऐं हामी रहियो। अहिड़ो वक़्तु बि आयो जॾहिं मुख़ालिफ़ गिरोह इहो तइ करे वरितो त पैगंबर ऐं संदनि घर ईअं जो उन्हनि जो बाइकाट कयो वञे। हालातूं एतिरियूं ख़राब थी वियूं जो हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम पंहिंजे समूरनि घर भातियुनि ऐं साथियुनि खे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन समेत हिकु पहाड़ जे ओट में शुएब अबू तालिब जे महफ़ूज़ क़िले में बंदि करे छॾियो। इहो क़ैद ऐं बंड वारो सिलसिलो 3 साल जारी रहियो ऐं दुश्मन जी रटाइण जे इम्कान सबबि हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम कंहिं बि राति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं हिकु बिस्तरे ते सुम्हणु न ॾींदो। कॾहिं खेनि जैफर रज़ी अलाह ताला अन्हु, कॾहिं खेनि अकील रज़ी अलाह ताला अन्हु जे बिस्तरनि ते सुम्हारींदो ऐं उन्हनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिस्तरे ते सुम्हारींदो। उन करे त अगरि दुश्मन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिस्तरे जी ख़बर पइजी वञे थी, इहो ई हमिलो कनि था त भले मुंहिंजो को पुटु क़त्ल थिए पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे को नुक़सानु न पहुचे। अहिड़ी तरह अली अलैहिस्सलाम न डपड़ खाई मिलियल फिदा करे ऐं जान निसारीअ जे सबक़ खे अमली तौर ते दोहराईंदो रहियो। उन खां पोइ हज़रत अबू तालिब जिन जे वफ़ात जो वक़्तु अची वियो। जान निसार चाचे जे वफ़ात खां पोइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ख़ुदा मूजिबि मदीने ॾांहुं हिजरत जो फ़ैसिलो कयो। जॾहिं दुश्मन सलाह कई त राति जे वक़्तु पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर खे घेरे में आणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे शहीद करे छॾीनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अहिड़ो इतला मिलियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा निसार भाउ अली अलैहिस्सलाम खे सॾाए अहिड़ो इतला ॾींदे चयो त मुंहिंजी जान जी हिफ़ाज़त इन तरह थी सघे थी जो अॼु राति जो तव्हां मुंहिंजे बिस्तरे ते सुम्हो ऐं आऊं मके खां मदीने ॾांहुं रवानो थी वञा।